अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मुल्क में सियाहती मागनि ते वेंदड़ वैक्सीन सर्टिफिकेट या कोरोना जी रिपोर्ट होटलनि ऐं गेस्ट हाउसेस खे ॾेखारण जा पाबंद हूंदा। NCOC जो ऐलान। NCOC 24 मई खां सियाहती माग खोलण जो चयो। सिंध हुकूमत पारां कोरोना पाबंदियूं वधीक 2 हफ़्ता बरक़रार रखण जो फ़ैसिलो। समुंड ऐं तफ़री माग, होटल, पार्क, आउटडोर डाइनिंग 2 हफ़्तनि लाइ बंदि रखण जो फ़ैसिलो। डिपार्टमेंटल स्टोर शाम 6 वॻे बंदि कया वेंदा। शहबाज शरीफ़ ब्लैक लिस्ट मां नालो कढाइण जी दरख़्वास्तूं वापसि वठण जो फ़ैसिलो। लाहौर हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। शहज़ाद अकबर चयो आहे त शहबाज शरीफ़ जो पटीशन वापसि वठण सबूत आहे त उन्हनि जा क़ानूनी दलील ग़लति हुया। फ़लस्तीन ते इसराइल जी जारियत जे ख़िलाफ़ लंदन में एहतजाज। वस्ती लंदन अल्लाह अकबर ऐं आज़ाद फ़लस्तीनी नारनि जी गूंज। तेज़ हवा ऐं आंधी सबबि पुराणी पुल ते लॻल देव हैकल साइन बोर्ड किरी पियो। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां बल्दिया नवाबशाह जे तरफ़ां सभई साइन बोर्ड हटाइण जो हुकुम ॾिनो हुयो। साइन बोर्ड हटाइण जे हुकुम ते कंहिं बि क़िस्म जो को अमल नज़र न आयो। नवाबशाह कोरोना जी 3 लहर सबबि हिन महिल ताईं 76 मरीज़नि खे आइसोलेशन वार्ड में दाख़िल कयो वियो आहे, जिन मां 25 मरीज़ इंतकाल करे विया आहिनि, जॾहिं त 33 मरीज़ कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2 कोरोना मुतासिर फ़ौत ऐं 18 कोरोना मुतासिर ज़ेर इलाज आहिनि, जिन मां 16 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद। BR टाइम न्यूज़ जे CEO बशीर अहमद उमरानी जे तरफ़ां आदिल गुल उमरानी खे ब्यूरो चीफ ऐं निसार बिरोही खे तालका रिपोर्टर ऐं जॾहिं त ज़ाहिद मंगीअ खे सिटी रिपोर्टर मुक़ररु कयो वियो ऐं CEO बशीर अहमद उमरानी खे BR टाइम न्यूज़ जी ऑफिस में कार्ड ऐं लोगो पिणु ॾिना। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।